अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। ड्रामा सीरियल पंहिंजावेरी जी नई अपडेट अची चुकी है दोस्तों। खजू साहब टियों खां वठी पोस्टूं पियो करे पंहिंजावेरी ड्रामे जे बारे में। हाणे उहो एक्टिव थी चुको आहे ऐं खजू साहब जॾहिं एक्टिव थींदो आहे ड्रामे जे हवाले सां त उन ड्रामे खे तमामु जल्द हू पोइ मुकमल करण जी कोशिशि कंदो आहे। ऐं आज़म मेंगल पको जेको आहे सिलेक्ट थी चुको आहे पंहिंजावेरी ड्रामे में। ऐं उन सां गॾोगॾु दोस्तों ॿिया जेको आहे न अदाकार बि सिलेक्ट कया पिया वञनि ऐं आस्ते आस्ते पोस्टूं रखे पियो खजू साहब जेको आहे। जेका अदाकार सिलेक्ट कंदो वञे पियो पंहिंजावेरी ड्रामे में उन जूं तस्वीरूं लॻाए पियो आहिस्ता आहिस्ता। ऐं मां तव्हांखे सभु खां पहिरियों ई दोस्तों ॿुधायो त खजू साहब जॾहिं बि पंहिंजावेरी ड्रामो स्टार्ट कंदो त अदाकार आज़म मेंगल खे खणंदो। इन खां सवाइ जेको आहे ॿिया अदाकारनि सां उन जेको आहे न घटि उन कमु कंदो आहे। आज़म मेंगल सां उनजी जोड़ी ज़बरदस्त आहे। ऐं खजू साहब पेज ते पंहिंजे फेसबुक ते बि लिखियो ऐं पोस्टनि में बि लिखियो आज़म मेंगल सां पंहिंजावेरी ड्रामो मां करे रहियो आहियां। ऐं उन काफ़ी जेको पोस्टूं कयूं ऐं असांजी ॻाल्हि जेका मूं पहिरियों कई हुई खजू साहब जो नालो खयों त पंहिंजावेरी ड्रामो मुंहिंजो ईंदो। मूं अॻे ॿुधाए छॾियो त आज़म मेंगल एक्टर ज़रूरु हूंदो। उहा ई ॻाल्हि वञी बीठी आज़म मेंगल ई एक्टर सिलेक्ट थी चुको आहे। ऐं इहो ड्रामो तमामु जल्द इन जी शूटिंग स्टार्ट थियण वारी आहे ऐं हाई लेवल जो ड्रामो आहे। इन जी कहाणी बि ज़बरदस्त आहे। ऐं आज़म मेंगल जो ड्रामो जेको बि ईंदो आहे तव्हांखे ख़बर आहे त उहो कामयाबु आहे। ऐं दुलाब ज़हर ज़िंदगी जहिड़ा नाले वारा ड्रामा कामयाबु थी चुका आहिनि। हीअ बि थी वेंदो।